मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अमर चिलकणी हाणे कन्न खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अम्मा मां पंहिंजा कन बंदि काथे रखंदी आहियां, पर जेकॾहिं मुंहिंजा कन बंदि बि हूंदा त तुंहिंजो ॻाल्हाइण अहिड़ो आहे जो तोसां लाउड स्पीकर बि न पुॼी सघे। छा थी चवणो चाहीं? मां एॾी राड़ी आहियां छा जो मुंहिंजो ॻाल्हाइण तोखे कननि बंदि सां बि तो ॿुधण में अचे? जेकॾहिं हाणे मां वज़ाहत कंदसि न त तूं वकड़ विझी मुंहिंजी ॻीचीअ में पइजी वेंदी आहे। चओ भला ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? अमड़ तूं ग़लति न सम्झ, हे घर बि तोखे पंहिंजो घर आहे, पर छो अम्मा हे घर हाणे पंहिंजो न आहे छा? आहे पर अमड़ जेके इन अधे अलूअ अचे वरी पेर अधे वलूअ वारा खया आहिनि, मुंहिंजो दिमाग़ चरख थी वियो आहे। जेकॾहिं हिन इन हथ अधे वलूअ वारा गढ़िया त पोइ अलाए घर रहे अलाए न रहे। घर बि अलाए रहे अलाए न। पोइ अम्मा पोइ छा अमड़, पंहिंजे बचड़े तोतल समेत पंहिंजे मुड़ुस समेत वञी सारो घर वसाए। अमड़े हाणे त किरोधण कज़ी बि कान्हे, पीरू पेटी बि कोन्हे। इहे पैसा वठी उन रंगीले खां वठी निकिता आहिनि, हलिया विया आहिनि वार हे। हाणे मोटन अलाए कोन मोटन टची करे वञी घर वसाए। मां इहो ॾाढो आहे न, ईअं मलूकां जो ते रहिया वेठा आहिनि। ओ अमड़े मलूक आहे उॾंदड़ पखी, इन्हनि 5-6 छोरनि जे अखि में आहे, कंहिं न कंहिं हिक जी थी वेंदी। बाक़ी रहियो इहो कुराड़ो पेर अथसि क़ब्र में। जेकॾहिं इहो पोढ़ो वञे थो मरी त घर अकेलो, पोइ तव्हां वेठा हुजो पाण, ॼाण बचड़ो बि वॾो थियो, आकाहे वधंदी, घर आबाद हूंदो, चिया मिया लॻी पई हूंदी, कुझु साइफ़ा थी वियो, मिठल खे चयो त मर्द थिए। वाड़ीअ मावा तूं ॾाॾे जे मरण जी ॻाल्हि थी करे, ऐं इहो ॾाढो आहे न शादी करण जा ख्वाब थो ॾिसे। इहो एॾो सोलो कोन मरंदो। अमड़ मरंदो न त ॻोठ त नेठ कॾहिं न कॾहिं वेंदो न, पर चइनि न ऐं असली इते देरो जमाए वेठो आहे त तड़े कढोसि। हा घर कोई न पीउ जो आहे छा? अम्मा जेसि ताईं हीअ जाइ खपायो नथा तेसि ताईं त मां हिते रही सघां थी न। हाणे हरू भरू मूंखे चितो न कर। ओ अमड़े मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, न्याणियूं पढ़णे खां पोइ पंहिंजे साहुरनि जे घर में सुहंदियूं आहिनि, माउ पीउ जे घर में न। छा चवंदी दुनिया त पढ़ाए करे ॿार सूधी घर में विहारियूं वेठी आहे। हाणे हो बि त मुंगरो तॾहिं नथो कमाए न, त भली बिर थियनि बेज़ार थियनि त कढनि त पंहिंजे घर वञा। घर मुड़ुस जो ज़ाल सूहे मुड़ुस सां, पेकनि में उहे वेठी हूंदियूं आहिनि जेके निभागियूं निंदोरियूं हुजनि। पेठाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी, पर तव्हां सिर बि विञायो आहे मुंहिंजो, सुर बि विञायो आहे, मां कंहिंखे चवां काॾे वञा। चार उसनी अकेलो निकिरी पिया भाई छॾी कातन ॿी टंग में भञी छॾी अला। छा साहब छा था चओ? तेज़ ॻाल्हायो, को बीमार घोड़ी चा बाब थो तेज़ ॻाल्हाए त मां त ॿुधां। अड़े तो अॼु ताईं का ॻाल्हि ॿुधी आहे? साहब ज़ाल आहे का बकरी कान्हे का? अरे ज़ाल नथो चवां, ॻाल्हि थो चवां, ॻाल्हि ॻाल्हि काल। साहब काल त हिन वक़्तु पटाटा खाधासीं ऐं अॼु जी ख़बर न आहे त अलाए छा नसीब में लिखियलु आहे। नसीब में छा लिखियलु आहे इहा मूंखे ख़बर न आहे, बाक़ी नसीब फिटल आहे इहा मूंखे पक आहे। तॾहिं त तो जहिड़ा पुलिस में भर्ती थिया। साहब जे भर्ती थी थियव न त पोइ जवरी टिकी खाई छॾियो, उहा सही अथव, फूदनी टिकी। और पोइ अहिड़ो बेज़ार कयो अथई, उहा मां टिकी हुजनि न उहे बि खाई वञा। रिपोर्टिंग सर ईचो आस्ते तूं रिपोर्टिंग कराईंदे मुंहिंजी दिलि जी रिपोर्ट न करंदी। सर अॼु अहिड़ी ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ खणी आहियां जो वञी खेर। शेरां जा पुट ॿुधा कहिड़ी ॻाल्हि आहे? सर मां पंहिंजे गुनाहगार हिन अखियुनि ऐं हिन पंहिंजे कननि सां कोड़े ऐं कादनि जूं ॻाल्हियूं ॿुधी आयो आहियां। कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधी आहीं? इहे ई त ईदन ई जुमन खे उन्हनि कुटको ॾिनो आहे। पोइ तफ़्तीश कयो ऐं उन्हनि खे तकिड़ो गिरफ़्तार कयो। ओके सर। बस हाणे बस दिल ख़राब न कर। हूअं बि सही चवंदा आहिनि, कंहिंजो रोअण राहत त कंहिंजो खिलण खुआरी, पर तुंहिंजो रोअण खुआरी आहे खुआरी। ॾाॾा तूं रंगीले खे हिते छो वठी आए? मां मरी वेंदी मई, मां सां शादी कोन कंदसि। अरे चरी केरु थो तोखे रंगीले सां परणाए ॾे? इहो मिड़े ई पिया ॿारनि वांगुरु हुनखे रिझायूं। हूअं बि शादी वारो वक़्तु आयो न,
फ्री वेंदासीं हूअं बि असांजो ख़ानदान फ्री वञण में वॾो मशहूरु आहे। ॾाॾा पक या ईअं ई मूंखे रिझण लाइ थो चई? न न पक सां थो चवां मां पंहिंजी गुलनि जहिड़ी पोटीअ सां भला कूड़ हणंदुसि तो जहिड़ी सुहिणी सताबी इन खजीज जे नथा परणाईंदी मूंखे एॾो चरियो सम्झो अथई छा? ॾाॾा तूं केॾो न भोलो आहीं, ओ मुंहिंजो मतिलबु त भलो आहीं। मां भलनि जे लाइ भलो ढिलनि जे लाइ ढिलो ऐं रंगीले जहिड़े ॿिलनि जे लाइ ॿिलो आहियां। अहिड़ा राम बूटा हणंदोसांसि जो रीहूं कंदो राणीपुर में। ॾाॾा मां तुला चांहि ठाहे छा? चांहि हा पर ॿुध चांहि फिकी ठाहे छो अॻे त गुड़ में पींदे में? अरे चली हिकिड़ो ॾंदो नी बचियो आहे ऐं गुड़ वारी चांहि पीअंदो त उहो बि किरी पए त पोइ हलो थी चांहि ठाहिया हल मस्ती मस्ती को ख़्यालु रखियोसि मुंहिंजो चांहि पीअंदासीं। आयो इधर काॾे पियो वॾा पेर कया अथई भला काॾे जहिड़ो ॾिठो अथई छा? शर्म कोन अथई बाक़ी ॿियो सभु कुझु अथई असां बसि 24 कलाक वरतूं था जहिड़ा कंदा ॿुधी नथा मरो। अलाए वाह हिकिड़ा ॿ भैर तव्हां ॿिया ॿ नांग जॾहिं बि न ॿिरनि मां निकिरनि ख़ैर न आहे हूंदो। बसि हाणे बसि दाफ़ न अदीज़ त चवां थो वञी रिवर्स खे दाह ॾेई आहे। दाहूं तव्हांजूं दाहूं माण्हू वॾे नंढे खणी ईंदा तव्हां वरी दाह ॾियण था वञो। कादन ई कोड़ो असां सां विढ़िया आहिनि उहा दाह रिवर्स साहब खे ॾियण थो वञा। रिवर्स खे दाह कादन ई कोड़े जी? हा वाह तव्हांजी दाह त वरनाईंदो अगरि तव्हां लालूअ जी दाह ॾींदो न उहा बि तव्हांजी दाह वरनाईंदो। तव्हां न लालूअ जे ख़िलाफ़ बि रिवर्स खे दाह ॾींदो त रिवर्स पंहिंजे पुट खे घटि कंदो तव्हांखे मथे कंदो छो त तव्हां रिवर्स जा थियण वारा साला आहियो। बसि हाणे बसि घणो न ॻाल्हाए त लठणी लछा न टोड़े छॾिया तेरी ड्राइवर कर। इधर जो सच वॾो कोड़ो आहे तॾहिं त तुंहिंजी निड़ी नी वती अथसि। हाणे मां वञा थो वञी पंहिंजे चङे मुड़ुस खे दाह ॾीजांइ। पंहिंजे चङे मुड़ुस खे ॼण रिवर्स खे कुर्सीअ ते वेहारियो ई असां मवाली कह चांहि जो विलायती ॿुॾी मरां हली मर शाख में मर वाटर में टूवेल में अॾ में दुबे में भली मर पर तोखे इहा ख़बर आहे ख़ुदकशी करण हराम आहे हराम आहे डीज़ल ते। अरे मूं ख़ुदकुशी जी ॻाल्हि कॾहिं कई पूरी ॻाल्हि त ॿुधी आहे पर तूं पूरी ॻाल्हि त कर न झाका छो थो हणी? मुंहिंजो मतिलबु त मुंहिंजो टाइम ख़राब पियो हले मूं त बुराई बि हले यार इहे 3 लख खसी त मूंखां कोन्हे पिया थी। हा सही यार तुंहिंजे लाइ 3 लख खसीस आहिनि हूं त इहे 3 लाख तुंहिंजा आहिनि हे कमु त तुंहिंजो पियो थो वञे मिलूं तुंहिंजूं हे पेट्रोल पंप सभु तुंहिंजा आहिनि कुझु शर्म करे डीज़ल ते। वाह ओल्ड शैतान वाह जॾहिं अंकल धनु हूंदो त सॼो हिसाब किताब मुंहिंजे हथ में हूंदो न लखनि करोड़नि जी लेती ॾेती मुंहिंजे हथनि में हूंदी हुई मां ईमानदार माण्हू हुउसि सेठ धनुला। उन टाइम में सभु सुखिया हुआ हींअर रिवर्स थियो आहे चङो मुड़ुस जॾहिं खां वठी इहो रिवर्स चङो मुड़ुस थियो आहे सभु ॻोठ वारा आज़ार में आहिनि ऐं सभु सूरनि में का ॻाल्हि करीसीं न हे ॻाल्हि हा रुगो पियो थो करे हा बराबरि इहो सची थो चवीं हा इहो पायो चिश्मो ॼण सूज़ क्रिस्टान ते बीठियूं आहिनि। हाणे घणी यकीन न मुंहिंजो मतिलबु त मुंहिंजी शादी मलूका त कोन थींदी यार मां ग़रीब माण्हू आहियां मां कुझु नथो करे सघां पैसा हुजनि हा त मां तोखे ॾियां हा मां पाण ग़रीब लॻो पियो आहियां हा दुआ कयां थो अलाह कदो पिनंदे ओ पिनंदे न पर अलाह कदो सुखियो थींदे। दुआऊं त मूंखे घणो थियूं मिलनि पर मलूका जे ॾाॾे खे दुआउनि जी न बदुआनि जी ज़रूरत आहे मरे त मां मलूका सां शादी कयां यार। मलूका वारो ॾाॾो इहो ॾुखियो मरंदो छाजे करे अॻे ज़माने जा माण्हू ने गिह ऐं लस्सी ऐं इहे खाईंदा हुआ हींअर होटल जी मानी ॼण ज़हर आहे उन ज़माने जा माण्हू गिह मखण खाईंदा इहो ॾुखियो मरंदो हा कंहिं वॾे वली ते वञी पिटीसि को मरे बाक़ी मरंदो कोन मां त ईअं थो सम्झां कंहिंखे चरियो वार थींदो न पोइ कां मारे हुनखे रत हणंदा ते ख़तमु थी हे वरी कां खे ॾिसंदो इहे परे थियनि त इहो कां मरे त इन जूं हॾियूं खावां 100 साल खां मथे हा त बि चए थो अञा मुंहिंजी उमिरि वॾी थिए मार का ख़ुदा जी पैसे असां बुख मरी विया आहियूं जॾहिं खां इहो आयो आहे। इन रंगीले खे त मां ॾींहं जा तारा ॾेखारींदुसि ॾींहं जा जेकॾहिं मूंखां बची वियो न त पोइ सम्झो नऊ ॼाओ नऊ हिला दूंगा। टोनी झेड़ो न कबो आहे प्यार मोहबत सां जेको कमु थिए न उहो कर। प्यार मोहबत सां था कमु कयूं त असांखे हीणो था सम्झनि ऐं पाण खे ॾाढो था सम्झनि
हिला रहे होते हैं बिला वजह। न न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, तूं डीज़ल ते कुझु सोच सोच। वो भी महंगो थी वियो आहे, किथां सोचां। संजू, ओ संजू, हीअं प्यालो करे वे। यार मवाली ये समझ जा लालू गुज़ारे वही न जो पोतो थई। संजू, इहा मजाक करण वारी आदत ॾाढी किनी थई। तूं सिधो चो चेहरो जाॻंदो त बि चईं थो मां पोतो हां। यार मवाली तुझी साली लालीअ खां सवाइ लालू ॼण पोतो आहे। ईअं सम्झ फाज़ू जे होटल जे भरिसां बीठल किनी पती खाइण वारो खोतो आहे। ईअं नाहे लालू, पाण खे खोटो थी थो खोटनि जी बेइज़ती करी। खोटो खोटो थींदो आहे, माण्हू माण्हू थींदो आहे। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त अॼु लालीअ खे थी सघे थो कंहिं बुत विधो हुजे। अरे लाली एडी गरिया जो हुन में बुत छो विझंदा? वो एडी गरिया जो रक्शे वारा भी सोचे समझी किराए वठंदा। 100 रुपए जा 150 बुत विझंदा। वाले वा अरे इहो बुत न, हू ॿियो बुत अलॻि हूंदो आहे जेको माण्हूअ खे माना भोपा बुत विझंदा आहिनि न, उहो कब्रिस्तान में कब्र जे भरिसां खॾ खुटे पूरींदा आहिनि, उन खे चइबो आहे बुत। पोइ माण्हू वरी पंहिंजे बुत मां बेज़ार थी वेंदो आहे। यार मवाली चई सच तो। यार सॼी ज़िंदगी लालीअ मूंसां कॾहिं ईअं न ॻाल्हायो आहे। थोड़ा फोटारे थी बाबा वॾा लाखियूं किनियूं थी करे, कड़ियूं क्यों थी करे रखे। मां परेशान थी थो वञा। मूंखे लॻे थो अहिड़े क़िस्म जो को कमु थियल हलाए जा जो मूंखे ॾिसे थी लाली त सफ़ा मां घुंज मुंज थी थो वञा। मां वेठो आहियां न, मां इहे तुंहिंजा घुंज मुंज सभु ख़तमु कंदुसि। पहिरें मां तुंहिंजा घुंज ख़तमु कंदुसि, पोइ तुंहिंजा मुंझ ख़तमु कंदुसि। मां तोखे वठी थो हलां न इस्त्रीअ जी दुकान ते। अरे न, मिस्त्रीअ जी दुकान ते। अरे कहिड़ो मां नलको आहे, मुंहिंजी बोकी ख़राब थी पई आहे, मूंखे ठाराईंदो, मां वारी थो जा पुट। अरे नलकनि वारे दुकान वारे मिस्त्री खे कोन थो वठी हलाए, हो मिस्त्री जंहिंखे भोपो चइबो आहे। उन ॾे तोखे वठी हलनि जो उहो चिटी किताब खोले वरी उन में पढ़ी पोइ अंदाज़ो लॻ ॿुधाईंदो त छोकिरीअ खे बुत पियल आहे या कोन्हे पियल। पोइ हल त हलूं खोटे ॾे, ओ माफ़ कजांइ भोपे ॾे हलिया। मसइलो भोपे का हल थिए या खोटे का हल थिए, यार मूंखे मसइलो हल कराए ॾे। हल हलिया हलिया बसि हलिया। अचो साहब ईसो हिन महिल ताईं ज़ाहिर ई कोन्हे को। मूंखे फोन कई अथसि, बसि ॼाण पुॼण वारो आहे। भॼण वारो? मूं तोखे पहिरीं चयो न त हे बि सूमर सिते वांगुरु रिटायरमेंट करे भॼी वेंदी। छोड़े ॿुधल ॿोड़ा, मां को सूमर वांगुरु वामी आहियां जो छॾींदुसि नौकिरी। छोकिरी हालत ॾिसो साहब, हिनखे मोकिलियो आहे कादनी शादीअ पोयां, वरी अलाए कहिड़ी छोकिरीअ जे चकर में। अरे ॿुधल ॿोड़ा, छोकिरी नथो चवां, नौकिरी थो चवां। नौकिरी नौकिरी साहब मूं तोखे चयो न त हाणे नौकिरी छॾींदी ऐं पिनण जे चकर में उहे मंडो माण्हू खेर त मिलंदुसि न। ईसा सर खाली हल्की था हुकुम कयो, कंहिंखे ॾिसणो आहे, कंहिंखे मारणो आहे या कंहिंखे ज़हर ॾियणो आहे। खीसनि सां गॾु दिमाग़ बि ख़ाली अथई, तॾहिं त हिन ॿोड़े सां मथो थो वञे। तूं रुगो इहो ॿुधा त इहो कादन काथे पहुतो? कादन काथे वरी काथे, सिधो कोड़े कमदार वटि पहुतो। कोड़े कमदार वटि पहुतो? पोइ छा थियो? वॾा पोल पधरा थी पिया। ईदन ई जुमन खे कादन कोड़े पाद रहिया। अच्छा, कादन वारनि ईदन जुमन खे मारियो? भला इहा ख़बर पई त छो मारियो अथनि? साहब थोड़ो तेज़ त ॻाल्हायो न त मां बि ॿुधां। मां बि तव्हांजे स्टाफ जो माण्हू आहियां, रुगो पाण में मिच मिच बि था कयो। अरे बसि तुंहिंजे ॿुधण जो लाचार कोन्हे। साहब इहा त पक्का त ईदन वारनि खे मारियो कोड़े वारनि, पर इहा ख़बर न आहे त मारियो छो अथनि। कादन ई कोड़े खां इहो रूबरू पुछंदासीं ईदन जुमन खे छो मारियो अथनि। सूर? हा साईं, मां मथे जो सूर आहियां। घणो ॻाल्हायो तव्हां पाण में, मथे जो सूर ई मां थी वियुसि। ईसा निकल जी करे जान छा। ओ साहब हिते पहिरियों निकिर। वरी किथे था वञो? हिकिड़ो मिंट पियो त सही। हेॾा वे अच मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मवाली, रक्शे वारे कारोबार में का बचत न आहे, को ॿियो कारोबार ॾिस। ॿियो कारोबार जेको बि कयां थो उन में को न को टंग थो अड़ाए, अलाए छा मूंखे नुक़सानु थो पए। इन जे करे ॿियो कारोबार मूंखे सम्झ में, कंहिंखां पुछां कहिड़ो कारोबार कयां। मवाली, कारोबार लाइ कंहिंखां सलाह वठ। सलाह वठां? माण्हुनि खां सलाह वठ त माण्हू अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि त हिन में लख फ़ाइदा अथई, हिन में 10 लख फ़ाइदा अथई, हिन में 20 लख फ़ाइदा अथई। पोइ पछाड़ी जंहिंमहिल हिसाबु कर त नुक़सानु ई नुक़सानु। इन जे करे कंहिंखां सलाह ऐं कंहिंसां वाइदो, इहो फिरणो गिरणो कमु आहे, इहो मूंखे कंहिंखां वठिणो ई न आहे। मवाली,
को ॾाओ दोस्त अथई उन का सलाह वठ उनखे ॻोल्ह उन का सलाह वठ को ॾाओ दोस्त हुजे उन का ई वठिजां सियाणो हुजे उहो हाल ॾिस हाणे ॼाहे वीचारे खे कहिड़ी ख़बर त कारोबार कीअं कबो आहे ॼाहे खे रुॻी कंटा हूंदा न फिरंदो वधंदो आहे ॾिसां थो मूंखां वॾी ॾाकण हथु कयां थो ॾाकण उहा वरी छो ॾाकण ते चढ़ी आसमान ते कोई ॾाहो ॻोल्हियां बाक़ी हिन धरतीअ ते ॾाहण जो ॾुकार थी वियो छा ॾुकार थी वियो आहे हिन सॼे ॻोठ में ॾाओ ओ मुंहिंजो मतिलबु आहे को सुठो माण्हू न आहे छा कोन अथई तॾहिं त हिते भाउ जो वेरी लॻो पियो आहे बदनामी जे करे मुल्क सॼो ढेरी लॻो पियो आहे 5 पुटनि खे अकेलो पीउ महिनत मज़दूरी करे खाराए प्यारे जवान थो करे ऐं जॾहिं उहो पोड़ो थो थिए उहे 5 ई पुट पंहिंजे पीउ खे चवनि था भाउ हुन वटि वञी रहो असांजी पूरत ई कान्हे का ऐं आख़िर में उहो वीचारो कुराड़ो वते थो पिनंदो इहे मेला मलाखड़ा इहे हाणे वञनि था ख़तमु थींदा ऐं वधंदा था वञनि धिका ऐं थेला इन जे करे मां पंहिंजे रश्के ते लिखाए छॾियो आहे सॼण को दुश्मन हर को मां सही थो चवां पावली हिन धरतीअ तां ॾाहण जो ॾुकार अची वियो आहे सुठा माण्हू लभनि ई कोन था इन जे करे लतीफ़ साईं जे हिन बेत वांगुरु वण था मेवो कनि पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर छापड़ूं धूणा धार सहन केॾी लॼ लतीफ़ चए वेचारनि वणनि फिरियो था फर कनि पत कारण पंहिंजे लॻे थो त तो इहो भेत पढ़ियो हो न ते अमल कयो हुई तॾहिं त ॻोठ वारा तोखे फुरे विया आहिनि पावली चोर फुरियो ऐं बाहि लॻो उन खे अलाह सां मदद पाण कंदो आहे तूं इन ॻाल्हि जो फिक्र न कर बाक़ी रहियो शाह लतीफ़ भिटाई जे बेतनि ते अमल करण वारो जेको सही नमूने सां अमल कंदो उन खे का तकलीफ़ न लोॾो हूंदो बाक़ी जेके सम्झ में न ईंदी उहो भली धिका थाबा खाए फ़र्क़ु कहिड़ो थो पए रिवस साहब असांखे ख़बर पइजी वई आहे कहिड़ी ख़बर पई अथव रिवस साहब असांखे जेका मार ॾिनी आहे न कोड़े ई कादन ॾिनी आहे तव्हांखे पकी ख़बर आहे त कोड़े कादर तव्हांखे ॿार ॾिनी आहे हा रिवस साहब असांखे पक्का त इहो कोड़ो ई कादन हुआ पर उहे तव्हांखे मोचड़ा छो हणंदा असांजो हुनजे पेसनि खे भरो ॾिनो आहे भरो पैसनि खे भरो रिवस साहब अदे जो मतिलबु आहे त हुननि जो शक असां ते आहे पर असां इहो कमु कयो न आहे पक सां न ईअं न थिए त सुभाणे ॻोठे चङे मुड़ुस खे ॾिठो कयो न ॾिठा कोन थींदो अञा 2-3 ॾींहं लॻंदव हा 2-3 ॾींहं लॻंदा मतिलबु त ॾिठो थींदुसि न रिवस साहब अहिड़ी ॻाल्हि न आहे अदे जुमन खे सुबुह खां वठी अलाए छा थियो आहे रुॻो पे थो विफले हिन जो ॾोह बि न आहे राति में हो प्रोग्राम ते मोरे शादीअ जे प्रोग्राम ते सॼी राति उजागो कयईं वरी जीअं मोटियो त निभागे गोरियूं खाधियूं निंड जूं हाणे हर हर विफले पियो थो ॻाल्हि ॿुध मां कहिड़ो करोड़पति आहियां जो टिकियूं खाई सुम्हंदुसि असांखे निंड आई त पथर ते सुम्ही पवंदा आहियूं मोगू छो थियो रिवस साहब ॾिसो था न अञा ताईं वीचारो मोगो लॻो पियो आहे ॻाल्हि सम्झ में अचेसि ई कान जेकर इहो कमु कातन ई कोड़े जो आहे त मां सूबेदार सूतरीअ खे हिन कम ते लाया थो पाण ई ॻोल्हे हथ कंदुसि रिवस साहब बस वरी का ग़लति ॻाल्हि कंदे रिवस साहब सम्झी वियो हल त हलूं मिलाए ताड़ो छॾ जार खे जाती मासी सुरीली मवाली मूंखे जंहिं फ़क़ीर वटि वठी वियो फ़क़ीर सॼो हिसाब किताब लॻाइनि पिया ऐं ॿुधायूं त फलाणी जॻह ते जेके तावीज़ पियल आहिनि उहे तावीज़ बि मूं तां कढिया ऐं जेको निशानियूं ॾियनि पिया न उहे माई इज़त जूं निशानियूं पकियूं निशानियूं हा बा फ़क़ीर पोइ सचो अथई सही चए पियो यानी भागी अॻ में आई हिते मां त रथिणे में बीठी हुअसि ते मां अचां ॾिसां थी ते बीठी आहे जी ॾाइण लालू तोखे मूंखे विढ़ाइण में मां इज़त खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो हूंदो बस मां इहा ममड़ी को ममड़ मचाइण थी चाहे सो मचाईंदी जाती मासी सुरीली थी सघे थो असांजो शक ग़लति हुजे विचों कमु ॿियो को माण्हू करे विया न लालू मूंखे त ॿियो को सुझे ई कोन थो बाक़ी हा वलू व्याजी आहे सो तो असांजे घर अचे ई कोन थो ईअं बि थी सघे थो त मिठल वलूअ जे पारां इहो धक कयो हुजे हा वाह जो कड़ी कड़ीअ सां मिलाई अथई पक सां नथो चवां थी सघे थो छाजे करे जो इहो वलू हूंदो हिन इज़त जे चकर में वरी हुनजे पुट मिठल बि हुनजे पुठियूं मथां हिकिड़ो नमूनो कयो हुजनि पर मूंखे हिकिड़ी ख़बर आहे लाली ऐं मुंहिंजे विच में न ईंदा हुनखे ख़बर आहे न सुभाणे मुंहिंजी माटी को माण्हू आहे हा हुनखे ख़बर अथई हा लालू हाणे ॻाल्हि सम्झ में आई कहिड़ी
तू त खिलाफ़ आई न त मां इज़त जी ऐं चाची रिवस जी शादी न थी। बराबर प्लस बराबर तॾहिं त इहो मिठू वारा कम न कंदा। ही माई इज़त तावीज़ इन जे लाइ विधा आहिनि त लालू मुंहिंजे मसइले में मुझी पवे, जीअं माई इज़त जो रस्तो ऐं लालू जे पीउ जो रस्तो साफ़ थी वञे। वाह वाह, तूं त जासूस लॻी पई अल्लाह, सफ़ा वॾी ॻाल्हि खे ॼाणी पई थी। ॿुध, माई तावीज़ दरिया में लोड़िया थो पोइ इन खे जेका माई इज़त न इन खे बि दरिया में लोड़ींदुसि। अच त पायूं बिलाल माणिया। यो इज़त हे ई त नहीं जो मन कोनन जा घर में न उहे घर में कोन्हनि, ॿाहिरि वियल आहिनि। सुठो थियो ओ आई बमा जेडी मला चा पियो कई ने भागा ये किना मुंह खयो साम्हूं वेठा तो छा त जड़ ॻाल्हाइण जो मौक़ो ई न पियो मिले। इहो ॿियो त जेतिरो हे मुंहिंजे कर्ज़ वापसि ॾियण में न टेम लॻाईंदा एतिरो मुंहिंजो हिननि ते व्याज वधंदो। न न तोखे पाई पाई थी मिलंदी। मिलंद कर्ज़ी पाण कोन था, हाणे वरी छाई मूंखे पाई पाई मिलंदी। इहे पाण किथे त भई सुरीला तोरा ॿाहिरि हू रिवर्स ॾे विया आहिनि कादन ऐं कोड़े जी दाह ॾियण। कादन ऐं कोड़े जी दाह? कहिड़ी दाह खणी विया आहिनि? भाइरनि खे मारण में कोड़े ऐं कादन जो हथ आहे। इहा अजीब ॻाल्हि न आहे। माण्हू ई त नहीं जो मन जूं दाहूं कंदा आहिनि, हे वरी पाण दाह खणी विया आहिनि सुरीला। हिकिड़ो ईदन, ॿियो जुमन, ॿियो कोड़ो, कादन, मथां वरी इहो रिवस, भली पंजे ई पाण में विढ़ी वञनि था आऊं मोड़ ॿधा। छा केरु थो मोड़ ॿधे? मुंहिंजो मतिलबु आहे त हिन ईदन ऐं जुमन खां को कमकार करा 24 कलाक मोड़ ॿधियो घोट लॻा घर में वेठा आहिनि। आउं त हिननि खे सम्झाए थकी पई आहियां। बसि हिकिड़े कन खां ॿुधनि था ॿिए कन खां कढी था छॾनि। अरे त पोइ सौदो मसालो आहे न। पहिरियां हिन ॿिन्ही खे खट ते पासीरो करे सुम्हार, हिकिड़े कन में एल्फी विझी न पोइ ॻाल्हि करी न सम्झंदई न बागा। खन में एल्फी ईअं बि थींदो आहे छा? ओ चरी थियण लाइ खालो कुझु थी वेंदो, इहे कर्ज़ बि लही वेंदा, तुंहिंजे भाइरनि जी रोज़ीअ जो बंदोबस्तु बि थी वेंदो। रुगो तूं पंहिंजे इश्क वारी एंटीना खे थोरो मुंहुं वारे पासे फेराए ना। हलो ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो इहे गुज़ार थो आहे न, इहा सॼो सम्झी वई आहियां, पर मुंहिंजो जेको लेख आहे न मथां उहो अथई रिवर्स सां। मुंहिंजे खाते में तुंहिंजे ॿिन्ही भाइरनि जो नालो लिखियल आहे। अचनि त चई न इज़त सां मूंखे कर्ज़ ॾेई वञनि, न त अहिड़ो बेइज़तो कंदोसानि जो फिरी दुनिया ॾिसंदनि। आलू वारो अकुल को कोको त कोने जो दिमाग़ में ठोकियानि, न पोइ ॾिजां न यादगिरीअ सां। हा दीदी सियाने नापो तो भाचा पैसा ॾिना अथसि, छांजे लाइ बकवास करे वियो आहे। ज़ुल्म थी वियो असां न ॿियो छा आहे। बाबा ॾिसी तो न मश्करनि जे ॻोठ जे माण्हुनि जी पेट भराई, मुंहिंजी ज़ाल खे तावीज़ विधा अथनि। अबा ॻाल्हि ॿुध न, जंहिं बि विधा आहिनि मूंखे ख़बर पइजी वई। ॿुधाए कंहिं विधा आहिनि तावीज़ बाबा? उन माण्हू खे मां उते धक हणा आहिनि जिते कोई धक न हणंदो आहे। अबा उहो मर्द न आहे जंहिं तावीज़ विधा आहिनि। मर्द न आहे? बाबा मूं खदड़नि फ़क़ीरनि सां का बि ख़िरेबत न कई आहे, उहे तावीज़ छो विझंदा बाबा? मुंहिंजो मतिलबु त मुंहिंजी लाली खदड़नि सां ख़िरेबत छो कंदी? उनजे राज मां लाभ वठण वेंदी आहे छा? बाबा ॻाल्हि ॿुध न, खदड़ा फ़क़ीर त सदाईं दुआऊं ॾींदा आहिनि। इहो कमु माईअ कयो आहे। माईअ ॿुधायो आहे कहिड़ी माई आहे त पुरुषनि जो रक्षो कराए घर वञासि? हिकिड़ो पुरुष घर में टोकिया। कंहिं वरी कंहिं कयो आहे, इहा हूंदी तुंहिंजी ससु जेकी घर में रही ऐं घासलेट हणण वारो कमु थी करे। मुंहिंजी ससु? न मुंहिंजी ससु इहो कसो कमु नथी करे सघे। हाणे मूंखे शक न पर पक आहे इहो कसो कमु उन माई कयो आहे जेका मुंहिंजी ज़ाल लालीअ जी ससु थियण थी चाहे, नई ससु। समझी तो न बाबा? ॻाल्हि ॿुधो न, इज़त ईअं नथी करे सघे। अगरि इज़त जे बारे में न मूंखां साख वठी त मुंहिंजो वुज़ू कयल आहे, हिन महिल ई साख ॾिए। भला मूं बि फार विझराई आहे। फार में जेके बि निशानियूं अचनि थियूं न, सभु आंगूठे खां वठी चोटीअ ताईं तुंहिंजी इज़त थियूं मिलनि। एतबार वारे त पुट ई न आहे। इहो त सही थो चवीं बाबा, तो ते एतबार कजे ई न। पराई माईअ जे करे तूं साख खयो थो वञे। तो कॾहिं मूंखे ख़बर पई न त पोइ इज़त कई तोखे डबल बुर्श लॻंदा। सोचियां थी त अॼु गोभी था रधियूं, घणा ॾींहं थी विया आहिनि न, वट नाहे कई। तोखे ने वट जे हिसाब किताब में कहे विधो। मां थी चवां पई त हिन मुंहिंजे घर खे छॾण जे बारे में छा सोचो थी? छो छॾियां मां हे घर मां? मूंखे त लॻे थो चाचे अलूअ खां वधीक तोखे लॻल आहे त मां हिन घर मां वञा। छोरी मां तोखे इन्हे करे थी सम्झायां पई त मूं वारे घर जे खपण खां अॻ में पोड़ो हुन घर खे न डिजाल ॾे। घर खपाए पेसड़ा हथ करे आव करे नव वीहा।
तंहिंजे करे तव्हां वञी घर संभालियो। हा मां तो वारी इहा ॻाल्हि सही आहे। न इन मुए वटि 3 लख थींदा न वरी मलूका इन सां शादी कंदी। हो त अम्मा हिननि वटि हिकिड़ो ई रस्तो बचंदो न त घर खपाए चाचे पीरू वांगे हलिया वञनि रंगीले खे पैसा ॾेई। बाक़ी मां छा थी चवां पई, इहो ई त तोखे चवां थी पई जेको तोखे सम्झ में ई नथो अचे। ओ छोरी अख पटे मोरो अची वियो थी। इहा ॻाल्हि त तूं भली कई। हाणे मिठल अचे त मां उनखे सम्झायांसि थी ऐं तूं बि सम्झाइजांइसि। ओहो सलाह कहिड़े सुरीले खां थी वठे पई। हो त चवंदो इते पियो हुजां सॼी उमिरि मुफ़्त जा टुकर खावां। हुनखे त इहो मंतर घुर्जे थो पियो त तूं हिते वेठी हुज त हो वते व्याजनि जे कढ घुमंदो ओ गाड़ियूं कंदो। तूं जो सावराणे घर में अकेली थींदीअ त हुननि भागे खां आज़ादी त खसिजी वेंदी न, तॾहिं तो हथो राड़ियूं हणे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।